अस्सलाम वालेकुम जी दोस्तों, अज मां आया पंहिंजनि प्यारनि जिगरी यारनि सां डॉक्टर मसीर पीरजादो बदनाम ज़माना ऐं डॉक्टर राहिल चन्नो साहब मशहूर ज़माना साईं जन जेको आहे सो पुराणा यार आहिनि कॉलेजी दौर जा हाउस जा बारे दौर जा सो अॼुकल्ह हिते दुबईअ में सेटल आहिनि माशाल्लाह स्पेशलिस्ट डॉक्टर आहिनि हिते ऐं थोरो पैसनि कमाइण जे चकर में हिते एॾो गुम थी विया जो सिंध जा यार दोस्त हिननि खे ॻोल्हींदा वधंदा हिननि ते FIR कटराए छॾी अथऊं केस कटराए छॾिया अथऊं पर हिननि ते तोड़े को दाख़िल थियो केस न आहे पर मशहूर ऐं इख़्तियारी उन्हनि दाख़िल थियल केसनि वारनि खां वधीक असांजी ड्यूटी सख़्तु न हिननि जे करे हा माना माल हिननि खे घणो खपे थो हिन करे ड्यूटियुनि जो नालो ॾेई करे माल कढ लॻा पिया आहिनि हाणे पर मुंहिंजे लाइ इहा शर्त रिलैक्स करे छॾी अथऊं हे निकिरी पिया आहियूं हाणे कुआसो जाते पहुतासीं टाइम खां पोइ मुलाक़ात थी आहे त ज़ाहिर आहे माना टाइम बिल्कुलु कढणो हुयो ॿिया सभु कमकार पिया थींदा उहो को मसइलो कोन्हे को पर हाणे संगत सां मिलण जो टाइम मौक़ो करे करे मिलंदो आहे ऐं जेका पुराणी संगत हुजे हिन टाइम खां पोइ मिली आहे त इन जे करे बिल्कुलु हाणे पूरो वक़्तु जेको संगत सां गुज़ारिबो डॉक्टर राहिल साहब ॿ लफ़्ज़ चओ रिक्वेस्ट आहे त साईं तव्हां बि वंड कयो महिरबानी आहे वॾे अरसे खां पोइ मुंहिंजे ख़्याल में कोई 8-10 साल थिया हूंदा उन खां पोइ मुलाक़ात थी आहे मसरूफ़ माण्हू आहे पर असांजे लाइ टाइम कढियो अथई महिरबानी ऐं माशाल्लाह इहा कचहरी यादगार रहंदी तव्हांजी महिरबानी सर इंशाअल्लाह ताला हलूं था सफ़र खे कंटिन्यू कयूं था हाली त चवनि था पिया त डेज़र्ट सफ़ारी जे तरफ़ था वञूं मां बि इलाही सालनि खां पोइ आयो आहियां मसीर चयो हल था डेज़र्ट सफ़ारी हलूं था हेॾे मुंहिंजो हिसो आहे डेज़र्ट सफ़ारीअ में तोखे घुमायां ऐं ॾिसां वञी वधीक हुते त कहिड़ा कम कयूं था असीं शहर में त हाणे जेको घुमूं था पिया हेॾे वियो हेॾे असां सोचियो त शहर खां थोरो ॿाहिरि निकिरूं भला थोरो माना मिलूं था हुते यार या मां हवाला थोरा पाण में ॿुधां सभु तव्हांखे ॿुधाईंदुमि त बाक़ी बचंदो छा वॾियूं महिरबानियूं सफ़ारी जे लाइ रवाना थियूं था पिया वधीक हुते ॾिसूं था कितना मज़ा करवाते हैं भाई साहब हमारे दोस्त ओके लेट्स मूव نحب نعيش الحياة نموت فكيما ولد الجارة باش يخاطب لا يا ليلى يا ليلى واسبس مسكينك يما وقالوا يا ليلى صغير وفي قلبي غمة حبتي ودير الفم يحبوا يقصوا لجناحي قولي ذكرى يحبوا يقصوا لجناحي قولي ذكراني مخلوق من थैंक यू उठनि जो हाणे असांजो ट्रिप स्टार्ट थो थिए पियो सो ॾिसो ॾाढो काफ़ी एडवेंचरस हाणे घोड़ा चढ़ंदा कैमिल जे मथां अॻियो राहिल ऐं मसीर ॿ ॼणा ॻोठ खे कंट्रोल न पिया करे सघनि मां अकेलो करे वियो आहियां हे तव्हांजो आॾो आहे ॾिसो मां अकेलो ड्राइव थो कयां सो उठ कंट्रोल पंहिंजे में अची वियो आहे तव्हां मथां चओ पाण जाते बि का मेल मारींदा आहियूं अकेलो मारींदा आहियूं मसीर ऐं राहिल गॾु हिक ॿई टेक सां चढ़िया आहिनि ऐं मां जेको आहे सो ॾिसी सघो था पिया हलो ॾिसूं था वठ किथे था अॼु पहुचाइनि अरब ऐं रेगिस्ताननि में जी हा दोस्तो मां आहियां हाणे दुबई डेज़र्ट सफ़ारीअ जेका एरिया आहे उन विच में हिन में तव्हां ॾिसो हिकिड़ो ही डेज़र्ट सफ़ारीअ जी हीअ हिकिड़ी असांजी स्पॉट आहे जिते असां आया आहियूं ऐं हीअ मुंहिंजे बैकग्राउंड में ऐं हिन पासे ॾे वरी हिकिड़ी हिन पासे ॾे आहे ऐं हिकिड़ी वरी मुंहिंजे बैकग्राउंड में हीअ आहे हाणे हीअ ॾेखारण जो मतिलबु इहो आहे त हिते अची करे हैरानगीअ जी ॻाल्हि मुंहिंजे लाइ इहा आहे त हिन ते सॼे ते कंट्रोल तक़रीबन असांजा मुल्क वासी था करनि जन्मो अक्सरियत पंजाबीनि जी आहे कुझु उन्हनि सां सराइकी दोस्त बि आहिनि मुंहिंजी इहा आहे हितां दुबईअ जे हिन रेगिस्तान मां बीह करे सिंधी दोस्तनि सभिनी खे त ॿेली जेके हिते सेट थी चुका हो उहे अञा वधाइण जी कोशिशि कयो अहिड़े तरीक़े सां जो ॿियनि खे बि हिते वठी अचो ईअं ई असांजी सिंध में तब्दीली अचे सघे थी ऐं ख़ुशहाल थी सघे
तक फॉरेन रेमिटेंस हिन थ्रू ईंदी हुआ ऐं जीअं पंजाबी असांजे लाइ मशाले रहा आहिनि हिन में भले कंहिंखे वणनि या न वणनि पर उन्हनि खे शाबत सां महिनत करनि था अहिड़नि रेगिस्ताननि में अची करे बि कंट्रोल करे आहिनि। मगरिब जो टाइम थी चुको आहे तक़रीबन दोस्तो ऐं नमाज़ जो अज़ान जो सॾ बि आहे हिते नमाज़ जो बंदोबस्तु थियल आहे। सो हाणे इहो कीअं थो थी सघे असां सफ़र में हुजूं त नमाज़ूं छॾियूं सफ़र वार नमाज़नि जो त असां ख़ासि फ़ाइदो वठंदा आहियूं। अचो जी दोस्तो ही हिन रेगिस्तान जे विच में जंगल खे मंगल कीअं करे वेठा आहिनि तव्हां ॾिसो हे डेज़र्ट सफारी जे विच में जा वारा मंज़र आहिनि तव्हां ॾिसो त हे केॾो प्रोफेशनल अंदाज़ सां हलाइनि था पिया। हाणे चवण जो मतिलबु इहो आहे त थोरी हुन सां एफर्ट सां असां वटि बि सालिफ पट चूंडको उमरकोट ऐं थर मिठी वारा इलाइक़ा हिन खां वधीक ख़ूबसूरत आहिनि पर जेको आहे सो हाणे ॾिसो हिते पेमेंट करण जे लाइ केॾियूं वॾियूं लाइनियूं लॻियूं पियूं आहिनि। हे सॼो रेवेन्यू हिन थर मां फनकारीअ मां कुझु गाॾियूं कुझु हे सिस्टम करे कमाइनि था पिया। हा असां वटि बि खोड़ मेडिकल डॉक्टर हीअ अरबन जा कम ॾिसो हिते डेज़र्ट सफारीअ में हे फैमिलियूं आयल आहिनि सॼे मुल्क जूं ऐं हे यार हे कमु बि हलाइनि था पिया तॾहिं त हे कमाइनि था हिननि सम्झी वरितो आहे मथां अस्तगफ़ार था पढ़ूं अस्तगफ़िरुल्लाह। हे वरी ॿियो शो आयो आहे हे डेज़र्ट सफारी जी हाँ दोस्तों असांजे पैकेज में ही मानी भी शामिल आहे। डेज़र्ट सफारी में काफ़ी माहौल ज़बरदस्त आहे अचो त पंहिंजी मानी खाऊं। हाणे सिंधियुनि वारो पको कमु कयो आहे दोस्तो भरे खयो आहे माल मां जंहिं मथां संगत में शेयर करे। जी हाँ दोस्तो मानी खां पोइ वरी हिननि जो प्रोग्राम शुरू थी वियो आहे ॿियो दोस्तो हिननि जा त प्रोग्राम ख़तमु थियनि कोन था तो हाणे पाण हिन दुबई डेज़र्ट सफारीअ खां निकिरूं था पिया अलाए केतिरा अॻिते प्रोग्राम अथनि वधीक वञी पाण ॼाणनि। सफारीअ तां वापसी शुरू थी वई आहे। अरब असांखां घणो अॻिते निकिरी विया आहिनि हिननि जी नई राह पकड़णी पवंदी पुराणी राह हिननि जी जेका आहे उहा बसि इस्लाम जी हद ताईं सही आहे बाक़ी बक़ाया ज़माने में असांखे हिननि जो पीछो नए तरीक़े ते अचिणो पवंदो। बाक़ी इस्लाम सही आहे मुस्लमान प्यारे हुज़ूर जे सदके उहो उन रस्ते ते हलणो आहे। बाक़ी जेको आहे सो दोस्तो ॿिया कम अरबनि जा तव्हां ॾिठा आहिनि असांखे ॿियनि ॿियनि कमनि ते अचिणो पवंदो तॾहिं वञी तरक़ी याफ़्ता मुआशिरे में पाण खे तब्दील करे था सघूं न त बाक़ी हाल त तव्हांजे आॾो आहे वधीक जेको तव्हां पाण ॼाणियो असांजो कमु हाल तव्हांजे आॾो पेश करणु।